बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जी रिपोर्टर रोशनदीन कोरे जो मौजूद पाकिस्तान यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सॾ ते सखर जे सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ बदीन में ऐवानी सहाफ़त खां बदीन प्रेस क्लब ताईं शौकत मेमण, अब्दुल शकूर मेमण, अब्दुल मजीद मल्हार, नूर हसन सोलंकी, इशफाक मेमण, लाला हारून गोपांग, फरहान मेमण, शफ़ी जुणेजो, इसहाक शेख, मीर शकील, रोशनदीन कोरेजो जी अॻवानी में रैली कढी मुज़ाहिरो कयो वियो। जंहिंखे ख़िताब कंदे अॻवाननि चयो त सखर पुलिस जी नाअहलियत सबबि अफ़सर आम हिकु दिलेर सहाफ़ी बेदर्दी सां क़तल थी वञे थो, जंहिंजे क़तल ख़िलाफ़ सॼी सिंध ऐं सहाफ़ी बिरादरी ऐं सरापा एहतिजाज बणियल आहिनि। पर 5 महीना गुज़रण बावजूदि सखर पुलिस के मुख्य जवाबदार गिरफ़्तार नथो थिए। सखणा ऑपरेशन ऐं आसरा ॾिना पिया वञनि। हुन चयो त सखर पुलिस खे इहा ग़लतफ़हमी आहे त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सहाफ़ियुनि एहतिजाज जो सिलसिलो ख़ामोश थी वेंदो, क़ातिलनि खे खून फॿी वेंदो। हुननि वधीक चयो त शहीद जान मोहम्मद महर जो खून कॾहिं बि राइगा न वेंदो। आख़िरी जवाबदार जी गिरफ़्तारी ऐं समूरनि जवाबदारनि खे कैफ़र किरदार ताईं एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो।